त हीअ जेको स्कीम इहा ठहे पई, असुल पेरूमल शहर में कंहिंखे बि इशू कोन्हनि। त पेरूमल शहर जो को माण्हू रड़ियूं करे या उन्हनि खे आई कोन। पेरूमल शहर जी स्कीम आहे। असुल में ज़मीन जो अरेंज थियो कोन में पेरूमल जे भर पासे में 3-4 पार्टियुनि जी बनी, उन खां पब्लिक हेल्थ वारनि घुरी, उहा ज़मीन मिली कोन। इन करे हिननि ॿाहिरि ज़मीन जेको आहे वरिती आहे, हिते एकड़ हिते हिननि खे इहो बि असां ज़ोरी वरिती। हिननि जा हुया ई 2-2 4-4 एकड़ आहे पे, हिननि खे ज़ोरी पब्लिक हेल्थ वारनि हिननि खे ज़मीन वरिती। ऐं हीउ जेको फ़ाइदो थींदो पेरूमल शहर खे थींदो। असांजे ॻोठ जेको आहे उहो ऑलरेडी अॻु में पब्लिक हेल्थ जी स्कीम जेको आहे हिन खां वॾी स्कीम आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो था, हीअ साम्हूं जेके घर आहिनि 1500-2000 फुट ते घर आहिनि। इहे बि देश हेठार पीर में, टाउन बि देश हेठार पीर में आहे। हाणे अॻु में जेका ऑलरेडी हलंदड़ आहे पेरूमल में जेका पब्लिक हेल्थ जी वाटर सप्लाई स्कीम आहे, उन में जेको आहे वार्ड 2 ऐं कुझु हिसो वार्ड 1 में पाणी वञे थो। हाणे हीउ जेको पाणी वेंदो हिननि तलाउनि जो, इहो वेंदो साम्हूं मेंघ वारनि जा घर आहिनि, अकनाबाद आहे। हाणे मिस्त्री लिस्काणी मां जेकॾहिं लाइन गुज़रे थी त उहो बि इंसाननि जेकॾहिं पाणी हुननि खे मिलियो त कहिड़ो ॾोह थियो। पाणी त हिकिड़ो अलाह जे तरफ़ां नेमत आहे। हर इंसान हर जानवर खे ज़रूरत आहे पाणी जी। पाणी खां सवाइ त इंसानु जी कोन थो सघे। इन करे मिस्त्री लिस्काणी में वेंदी स्कीम। ऐं परियां वार्ड 2 में जेको आहे ख़ासि किलिन जो पाड़ो आहे उते वेंदी। राइस मिल जे पोयां साइड इहो वार्ड 2 आहे पेरूमल जो। हुन में भील आहिनि, मेंघवाड़ आहिनि, कहरी आहिनि, सैयद आहिनि ऐं ॿिया बि कुझु हुते नई आबादी थी आहे, उन्हनि वटि पाणी ईंदो। ऐं अकनाबाद ऐं ॿियो हीउ जेको नई आबादी आहे मेंघवाड़ जी, हिन में वेंदो। ॿिए हंधि त बाक़ी ऑलरेडी अॻु में ई पाणी हलंदड़ आहे, हले पियो। हीअ स्कीम जेका आहे पेरूमल टाउन जी आहे, ॿिए हंधि किथे बि पाणी कोन वेंदो। असांजे ॻोठ जेका स्कीम आहे उन में पब्लिक हेल्थ जी हिन खां वॾी स्कीम आहे, उहा रनिंग में हले पई। ऐं हीअ जेका स्कीम आहे पेरूमल टाउन जी आहे। सिर्फ़ु ज़मीन न हुअण जे करे हिते जेको आहे स्कीम ठही आहे। ऐं ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं अवामी ख़िदमत कई आहे, बिना पार्टी जे, बिना कंहिंजे इंसानियत जी ख़िदमत कई आहे। असांजो मंशूर ई कोन्हे त सिर्फ़ु पार्टी वारनि जो कमु कयूं। हीउ पाणी हर माण्हू पीअंदो पेरूमल में, जिते न आहे पब्लिक हेल्थ जी अॻु में स्कीम न आहे, माण्हू परेशान आहिनि पाणी लाइ तमामु घणा। उन में कारियाबा आहिनि, मिस्त्री लिस्काणी में काफ़ी ज़ातियूं आहिनि। उन में कीरिया आहिनि, पंजाबी आहिनि, कुंभर आहिनि, मेंघवाड़ आहिनि, मंगराड़ आहिनि, काफ़ी आहिनि, पठाणा आहिनि। तव्हांखे केतिरा ॿुधायां, उन्हनि सभिनि वटि पाणी आहे ई कोन। हाणे तव्हां हिकिड़ी लाइन गुज़रे थी त पाणी त लाज़मी हुनखे ॾियणु खपे न।